सिंध असैम्बली में फलस्तीन के हक़ में ठहराव इतफ़ाक़ राय सां मंज़ूर कयो वरितो आहे। वॾे वज़ीर मुराद अली शाह चयो आहे त इसराइल दहशतगर्द रियासत आहे, फलस्तीन जे मामले ते ख़ामोश नथो वेही सघिजे। पाकिस्तान खे वधीक सघारो किरदार अदा करणो पवंदो। स्पीकर आगा सिराज दुरानी जी सदारत हेठि सिंध असैम्बली जे इजलास में फलस्तीनियन जे हक़ में ठहराव पेश कयो वियो। ठहराव वॾे वज़ीर मुराद अली शाह पेश कयो। वॾे वज़ीर मुराद अली शाह चयो त इजलास में ॿी कार्रवाई मुअतल करे फलस्तीनियन सां यकजहती जो इज़हार कयो वञे। वॾे वज़ीर ऐवान खे ख़िताब कंदे चयो त पाकिस्तानी क़ौम फलस्तीनियन सां गॾु आहे। आलमी बिरादरी फलस्तीन में इसराइली ॾोहनि जो नोटिस वठे। वॾे वज़ीर चयो त अॼु जुमे जे ॾींहुं बि मस्जिद अक्सा ते हमलो कयो वियो आहे। हीउ वक़्तु सियासत करण जो न पर गॾिजण जो आहे। वॾे वज़ीर चयो त इसराइल हिकु दहशतगर्द रियासत आहे। आलमी बिरादरी इसराइली दहशतगर्दी हमेशह लाइ ख़तमु कराए। इजलास के नुसरत सहर अब्बासी, राबिया अज़फर ऐं ॿियनि पिणु ख़िताब कयो। ऐवान बाद में ठहराव इतफ़ाक़ राय सां मंज़ूर करे वरितो।